जेल में सूर पजी वयो। ममड़ियूं त आहिनि मेहमान, कख भञी पीणो नथियूं कनि, ज़रीना करे त करे छा। चवंदा आहिनि त लिखियो थो लोड़ाए, पर मूंखे त पंहिंजो मुड़ुस थो लोड़ाए, ज़रीना करे त करे छा। सोचो हुयमि त इन ममड़ियुनि जी शादी थी वेंदी त मां सुख जो साह खणंदमि, पर इहो सुख अलाए कॾहिं थी। अरे ज़रीना करता है अकेली अकेली थी जा बोले। भाई हाणे मीरा खे त लॻो आहे इश्क जो भिटन सां थी ॻाल्हाए, पर अच्छे मथे में तुंहिंजो छाते मीटर फिरियो आहे। बस अदी बसरा छा ॿुधायां, मूंखे इन ममड़ियुनि चरियो करे छॾियो आहे। ॿई अची घर में वेही रहियूं आहिनि, मां या नौकरियाणी सो पई इन्हनि जी नौकरी ॾियां। ज़रीना तूं मिठाई मूंखे मन घुरी दे, बाक़ी अहिड़ो तावीज़ लिखी ॾियां जो इहो हाशिम तुंहिंजी नौकरी ॾींदो, गुलामी ॾींदो। असुल तो त ओ लॻो लवेंदो, जे ईअं न थिए न त असली मुंहिंजो नालो बि बसरा नाहे। आई अदी बसरा इहो त कुर्ब कर, जेकॾहिं मुंहिंजो मुड़ुस न मुंहिंजी मुठ में थी वियो त एतिरी मिठाई ॾींदी माए मुर्शिद जो कसम जो सफ़ा ख़ुशि थी वेंदी आहे। अरे ज़रीना मायूं त मूंखां अलाए कहिड़ा नाजाइज़ कम बि वठी वई, पर तुंहिंजो त हे जाइज़ कम आहे, हक़ जो कम आहे। तूं रुगो ख़र्च कर, तावीज़ हाशिम जे पेट में वञे, पोइ ॾिस वेही मज़ो कीअं थो इन्हनि ॿिन्ही ममड़ियुनि खे ॿाह खां वठी ॿाहिरि कढे। जे ईअं न थिए न त पोइ जीअं वणई तीअं मूंखे चइजांइ। अदी बसरा तूं सोली थी वे त मां तुंहिंजे लाइ बुसरी पचाए अचां। कल अदा पलियो सरदार साईं जे वाड़े तां मखण खणी आयो आहे। हाँ ज़रीना हाँ, जे अहिड़ियूं ख़िदमत तूं कयई न त पोइ ॾिस वेही त कीअं थो कमु थिए पियो। बसरा कटे बुटे जा पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया। बस माई हाणे जेतिरो मिठाण विझबो ओतिरो ई मिठो थींदो न। अड़े बंगुल अॼु चालाकी का बि न कजांइ, साफ़ साफ़ ॿुधाए शमीर किथे आहे? अरे छोरा टेम्पो ई चेलाटे के मक्खन खाराई जा न। अरे ओ मोतबर जल्दी ॿुधाए शमीर किथे आहे, न त तुंहिंजो असां अहिड़ो अशर नशर कंदासीं जो यादि कंदे। अरे माफ़ करे खुलिया न आहिनि हल। मूंखे ख़बर ई त तूं न इज़त वारे ॾींहुं ॼाओ ई नहीं वरी इज्जत सां ॿुधाईंदे। अरे हेॾे शमीर को नंढड़ो ॿार आहे छा जो मां तव्हांखे ॿुधायां त किथे आहे? तव्हां हुन सां रांदि खेॾंदो? अलाह साईं एॾो सारो अकुल ॾिनो अथव, सोचो नथा त शमीर रूपो छा वॾो बेइज़्ज़त हो। हिन जो मतलब त तूं इज्जत सां कोन ॿुधाई। तव्हां मूंखे बेइज़्ज़तो कंदो न तॾहिं बि तव्हांखे कोन ॿुधाईंदुसि त इहो शमीर निभागो किथे आहे। असम तव्हां इते ई थियो त मां बंगले मां ॻोल्हे थो अचां। जल्दी कर ॾिसीस। शमीर बंगले में ना आहे। साईं दादा यो कुओ के बिरड़ में हूंदो, मूंखे पक्का आहे त शमीर हिन ई ॻोठ में आहे। अॼु घर घर ॻोल्हींदासूंस पर शमीर खे कोन छॾींदासीं। अचो। कमाल तो इहो ॾाढो ख़राब कयो आहे। घटि में घटि इहो त सोची हा त मीरा सरदार शाह ज़मान जी नुंहुं आहे। मीरा जे साम्हूं असां बि कोन था ॻाल्हाए सघूं, उन जे साम्हूं कंध बि नथा खणी सघूं, पोइ मीरा खे वरंदियूं ॾियूं ऐं हुन जे साम्हूं हुनखे घटि वधि ॻाल्हाई।
जमाल तो सरदार शाह ज़मान जो ख्याल न कयो। तू गुनाहगार है सरदार शाह ज़मान। बाबा मूंखे ख़बर न आहे हले छा थी वियो। मां ससुई खे थो ॾिसां त आपे मां निकिरी थो वञा। चरिया तोखे ख़बर ई न आहे त तो केॾो वॾो गुनाह कयो आहे। हाणे ख़बर न आहे त छा थी। हाशिम जे पल्ले सां त मां मुंहुं ॾेई हुई, पर सरदार शाह ज़मान सां केरु मुंहुं ॾींदो। मूंखे त लॻे थो असांजो दाणो पाणी हाणे हिन ॻोठ मां ख़तम थी वियो। बाबा तव्हां फिकर न कयो, अहिड़ी का बि ॻाल्हि न थींदी। ससी 2-3 ॾींहं घर रहंदी न त साॻो ई मोटी ईंदी। भुल अथई जमाल, भुल अथई। वो औरत जो प्यार ॾिठो आहे। औरत जेकॾहिं इंतकाम ते अचे न त पंहिंजी इज़त बि नीलाम करण में देर न कंदी आहे। तो त सफ़ी खे एॾो वॾो धोखो ॾिनो आहे जंहिंजी का हद ई न आहे। मूं इहो सभु कुझु ॼाणी वाणी न आहे कयो। मूंसां मसलो शादी खां पोइ थियो आहे। इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोहो। हाणे ॿुध, तूं पंहिंजी इन ॻाल्हि ते पको रहिजांइ। जेकॾहिं हिन ॻोठ में रहणो अथई न त तोखे इन ॻाल्हि ते पको रहणो पवंदो। ठीकु आहे बाबा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साहिब हिकिड़ो कलाम अहिड़ो थी वञे, ॿुधो मुंहिंजो। जीअं जंहिंखे चयुमि झिणक तनख़्वाह मिलियमि, चोट ॾाढी लॻी पर कयमि दर गुज़र अल्लाह। जीअं जंहिंखे चयुमि झिणक तनख़्वाह। हाणे बस कर। अस्सलाम वालेकुम। तूं वरी कहिड़े बाग़ जी मूरी आई? साहब मां मूरी न आहियां, कबूतर आहियां। अछड़ो कबूतर। केॾी महिल हिन कपर त केॾी महिल हुन कपर। इहो शमीर अॼुकल्ह ढंढ जे तरे में आ। केरु आई तूं? जो माण्हू त नाही? न साहब मां फ़क़ीर आहियां, दर दर घुमंदो आहियां। दरिया खान जी ढंढ ते धप आई, पक थी वई त को उते मुर्दा हूंदो। हाणे मूंखे ॾहड़ी ॾे त मां वञा। तमामु सुरीलो ॻाइणो आहियां। हाणे किसकण जी कर, शिकिल गुम कर। जंहिंखे चयुमि झिणक तनख़्वाह मिली, चोट ॾाढी लॻमि पर कयमि दर गुज़र। इन करे 20 रुपया मिलिया। बाबला जी बादशाही जो खैर। गुलजे भी खैर। वे हो सरदार साईं, बस वधी के गुलाब से बिना समझिएस मां तव्हांखे शमीर हथ न आयो न। छो हथ न आयो? यह कहानी मूंखे ॿुधण जी का बि ज़रूरत न आहे। न ॿुधायो मूंखे कहाणियूं। बाबल साईं, शमीर वटि का सलेमानी टोपी न आहे जो असां खां गुम थी वई। केस ताईं लिखंदो? जेकॾहिं असांखे हथ न आयो त पुलिस खे त हथ अची वेंदो न। सरदार साईं, असां मायूस न आहियूं। अॼु लिखी वियो, सुभाणे लभंदो। आखिर केसी ताईं असां खां लिखंदो। 40 ॾींहं चोर जा हूंदा ऐं 1 ॾींहुं साध जो बि हूंदो आहे। असां हिन शमीर खे ड्रोड़ाए मारींदासीं। ओ हीअं हाणे कई न मुड़सन वारी ॻाल्हि। इहा आहे ॻाल्हि। हली शमीर ड्रोड़ी थकिजी पए। मौत जो ख़ौफ़ शमीर खे राति ॾींहुं सुम्हण न ॾे। इहो ई त मां चाहियां पियो। बाबल साईं, असां बंगुल जे ॻोठ जो घर घर ॻोल्हियो आहे। हाणे इहा पक थी वई आहे त शमीर ॻोठ में कोन्हे। ॻोठ में न आहे, किथे हूंदो हाशिम? तोखे कुझु अंदाज़ो आहे शमीर किथे वञी पनाह वरिती? बाबल साईं, पहिरियां शक मुंहिंजो दरिया खान ते। जेकॾहिं शमीर दरिया खान वटि पनाह नाहे वरिती त पोइ पक ॼाण त कराची भॼी वियो। सरदार साईं, शमीर ऐं बहादुर हाणे हिक ॿिए जा दुश्मन बणिजी चुका है।
इन जे करे दरिया खान ऐं बहादुर शमीर के पनाह कदे भी कोन ॾींदा। दिलावर भाड़िया भाड़िन जा यार हिकड़ा वांदा त ॿिया बेकार। दिलावर बहादुर ऐं शमीर पैसन ते विड़िया हूंदा, पैसन ते। थी सके थो इन बंगुल बहादुर के पैसा ॾेई छॾिया हुजनि। हाँ सरदार साईं, ये भी थी सके। ठीक है दिलावर, तू शमीर के बहादुर वाले पासे तलाश कर, यो कम तुझो। हाशिम जेको आ इहो कराची वञी तलाश कंदो उनखे। ठीक है सरदार साईं। तो पोइ देर छो था कयो, हाणे वञी तैयारी कयो। शाबाश। अच दिलावर। अस्सलाम वालेकुम रईस। वालेकुम अस्सलाम। बेखबर जानो रईस, शमीर के पाण वारे ठिकाने ते अहिड़ो सुख करे आयो आहियां, यादि कंदो। तव्हांखे कंहिं ॾिठो त कोन न? न रईस, असां कंहिं बि कोन ॾिठो। जलाल ऐं ॿिए हिकिड़े हमरा खे बि उते छॾे आयो। इन वात गाड़े जलाल ते मूंखे टके जो बि भरोसो कोन्हे। अॻे चकर बि हिन खां बंगुल भॼी वियो। जानो, तूं पाण वञी शमीर खे संभाल ऐं जलाल खे ॾे मोकल। रईस, कंहिंखे कहिड़ी ख़बर त असां शमीर खे किथे रखियो आहे? सफ़ा को चरियो आहीं जानू। शमीर खे को हिकु न पर सवे माण्हू ॻोल्हे रहिया आहिनि। रईस, पोइ बि उन्हनि खे शमीर कोन लभंदो। जानू जानू, हिते हवा बि जासूस अथई। जीअं मां चवां थो उहे कर। ठीकु आहे रईस, त पोइ मां वञा थो। अदाश में कराची वञण खां ससी वारो मसलो हल करे पोइ हलियो। अदा वॾा, ससीअ जो मसलो एॾो वॾो मसलो न आहे जंहिंजे करे मां सरदार जे हुकुम खे पुठी ॾियां। न अदा, मां ईअं नथो चवां त तूं कराची न वञ, रुगो ॿ अखर ख़ुदा बख़्श सां ॻाल्हाए पोइ हलियो वञ। अदा वॾा, ससीअ जो मसलो एतिरो बि नंढड़ो न आहे जो ख़ुदा बख़्श सां ॿ अखर ॻाल्हाए मसलो हल करे छॾिजे। ख़ुदा बख़्श सां हिसाब किताब थींदो, छो त हू रुगो ससीअ जो ॾोही न पर मीरा जो बि ॾोही आहे। हुननि रुगो ससीअ सां बेवाजिबी नाहे कई, पर हू मीरा जा बि ॾोही आहिनि। अदा वॾा, मां रुगो वांदो थिया पोइ ख़ुदा बख़्श सां ठके ठोके ॻाल्हाईंदुसि। हाणे ॻाल्हि खे घणो न वधायो, जेको थियणो सो थी वियो। कोशिश करे छोकिरी जो घर आबाद कयो, ॻाल्हि जो ॻाल्हिड़ो न ठाहियो। तुंहिंजो विच में ॻाल्हाइण ज़रूरी हो? हाँ, सच थी चवां, सच। अजायो पाण ते माण्हू न खिलायो। ससुई खे हाणे सावरनि में मोकिले छॾियो त सुठो अथव। ज़रीना करे त करे छा? इहो हाणे नामुमकिन आहे ज़रीना। मां पंहिंजी धीअ जी ज़िंदगी बर्बाद कोन कंदुसि। ख़ुदा बख़्श सां वॾी जुठ कई आहे। ख़ुदा बख़्श खे इहो फ़ैसिलो ॾियणो पवंदो। अदा वॾा, तूं फिक्र न कर, ॿिनि चइनि ॾींहंनि में मां मोटी ईंदुसि। पोइ ख़ुदा बख़्श बि हिते आहे, असां बि हिते आहियूं। हाणे दुआ कजां त मां थी अचां। ज़रीना, अरे कादन काथे गुम थी वे 14 जा चंड रोशू त तोखे ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पियो आहे। जैसा मूंखे रोशू जीअं तव्हां जो न्यापो ॾिनो त डोड़ंदो आहियां। हुकुम कयो। शमीर किथे आहे? जैसे मूंखे ख़बर न आहे। त पोइ जांच कर। इन शमीर बि मथे में सूर विझी छॾियो आहे, वॾो गंद कयो अथई। सॼे ज़िले जी पुलिस हिन जे पोयां आहे। सरदार शाह ज़मान जा माण्हू हथियार, डंडा, कातियूं, कुहाड़ियूं खयो ॻोल्हींदा था वतनसि। शेरू बि गुम आहे। शमीर जी त का ख़बर ई कान थी पए। अलाए ज़मीन जी अलाए आसमान खणी। जैसे
हिते शेरू शामिर खे लिकाए त न आहे छॾियो? कादन ईअं नाहे। शेरू ऐं शामिर जे किथे लिकी रिपोर्ट थी वेहना त मूंखे फोन ज़रूर कंदा। को ॿियो मसलो आहे? छा तव्हां सम्झो था त शेरू ऐं शामिर पुलिस जे वर चढ़ी विया आहिनि? ईअं बि थी सघे, पर मां सम्झां थो शेरू ऐं शामिर खे सरदार शाह ज़मान जा माण्हू खंभे खणी आया हूंदा। वैसे तव्हां पुलिस वारो पासो ॻोल्हियो, मां शामिर ऐं शेरूअ खे सरदार शाह ज़मान वारे पासे ते ॻोल्हियां। कादन वारो कर, हमराहनि जी जांच कर, ॻोल्हा कर। सुभाणे ईअं न थिए जो हमराहनि जा असांखे लाश मिलनि, वेठा पोइ रोऊं पिटियूं। वैसे तव्हां फिक्र ई न करियो, मां हींअर ई जांच में लॻी थो वञा। वारो कर कादन, वञण जी कर। ठीकु आहे। दिलावर केॾां थो वञी? बस ख़बर न, जीवन जे ऋण में अटकां। दिलावर चाचा हाशिम कराची वियो आहे। ख़बर आहे। दिलावर छा तूं मूंखे माफ़ नथो करे सघी? मेरा मां तोखां नाराज़ न आहे ऐं तो को ॾोह बि न आहे। दिलावर छा असां हिकु दफ़ो ॿीहर? न मीरा, जेको वक़्तु गुज़री वेंदो आहे न, उहो वक़्तु वरी वापसि न आहे। पर मूं त ॿुधो आहे तारीख़ पंहिंजो पाण वरजाईंदी आहे। मीरा, इहो वरजा सदियुनि खां पोइ थींदो आहे, महीननि खां पोइ न। असां त नज़र न ईंदड़ ज़ंजीर में क़ैद आहियूं, पंहिंजे आसार खां ॿाहिरि नथा निकिरी सघूं। छा इहे ज़ंजीर टोड़े नथा सघजनि? मेरा ये ज़ंजीर असां पाण जोड़िया, टोड़ण जो त सवाल ई पैदा न थियो। छा दिलावर हाणे असां ॿई कॾहिं बि कोन मिलंदासीं? मीरा, असां विछड़िया किथे आहे? बस असां ते ॿिए खां लिकी विया। दिलावर आखिर असां ॿई कॾहिं आज़ाद थींदासीं? शायद असां आज़ाद थियण चाहियूं ई नथा। असां रस्मुनि ऐं रवाजनि जे क़ैद काटण जा आदी थी विया आहे। असांखे इहे नज़र न ईंदड़ ज़ंजीर तोड़ना पवंदा। इहे रस्मनि जा कोट केराइणा पवंदा। आज़ाद फिज़ा ऐं आज़ाद ज़िंदगी असांजो हक़ आहे। असांखे पंहिंजा हर सुख में भी। डिॼी थो हाशिम खां। हाँ खौफ़ खां निंड ई नथी अचे। डिॼणा कंहिं जाइ जा। आउं बि त सुती पई आहियां न। मूंखे ॾिस, तो वारो पुट ऐं सालो रोज़ मूंखे मारण जूं धमकियूं थो ॾे, पर मुंहिंजी त निंड फिटल कान्हे। दरिया खान, जेका रात कब्र में लिखियल हूंदी न, उहा रात तूं कब्र खां ॿाहिरि नथो गुज़ारे सघी। हाशिम मिड़ई तोखे दाॿो ॾेई वियो आहे ऐं तूं वरी हाशिम जे दाॿे में अची वियो आहीं। दरिया खान, मां मञा थी अञा रात जा मस 9 पहर गुज़रिया आहिनि, पर तूं सुम्हंदे त निंड ईंदई न। बाक़ी हाणे ईअं वेठो हूंदे पोइ त निंड कान ईंदई।
शमशाद बेगम तू मुखे अकेलो छड़े हली वही है। चवे पैसा थी दुनिया भलता चवे पैसा थी कंडन जिया से जहयाती के कपड़ों को दे नई जिंदगी। आन कपड़ों में डाले जान।